अवल अल्लाह वलीम आला आलम जो धणी अवल अल्लाह वलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जे जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जिन ॿारी आउं न जंदी उनरी सभिनी संदड़नि खे प्रोग्राम राम राधा में भलीकार हुजे दुआ आहे साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो छंछरु आर्तवार ते असां सुबुह जो 10 खां 12 बजे ताईं असां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर हुजूं ऐं मौसम जी ॻाल्हि कंदा हुजूं हीअ जेके गुज़िरियल जेके ॾींहं हुजनि पोइ आज़ादी जा ॾींहं पोइ लतीफ़ साईं जो जेको मेड़ो हुजे उन जी ॻाल्हि पोइ शाह इनायत जो जेको मेड़ो हुजे उन जी ॻाल्हि उहा रखंदे रखंदे ॻाल्हि अचे मौसम ते बीठी हुजे त मौसम जो जेको हाल हुजे सो कल्ह असां वटां हीअं ॾिसंदा अचो त केतिरा ई ॾींहं अॻु ई ॿुधायो हुजे त बरसाति ज़रूरु पवंदी मींहं पवंदा हुजनि पर इहो मालिक जो सिस्टम हुजे त वसाईंदो हुजेसि त वसाईंदो हुजेसि जे वरी उनखे पंहिंजी मर्ज़ीअ ते जे वरी असां वटि कण वसाए त बि हुनजी मर्ज़ी हुजे पर कल्ह जेको हुजे ख़ैबर पख्तूनख्वा में जेको मींहुं पियो हुजे की जेके ककर फाटा हुजनि जंहिंजे करे उते इहो पाणी एॾी ॿोॾ हुजे सो इहो मालिक साईं खां ॿाझ घुरंदा हुजूं त मालिक साईं इहो मींहुं बि ॿाझ वारो हुजे असांजा माण्हू कॾहिं कॾहिं नासुखरी ॾांहुं हलिया वेंदा हुजनि त मींहं न वसिया हुजनि पर मौसम जी तब्दीली हाणे मौसमुनि में अहिड़ी तब्दीली अची वई हुजे त ख़ैबर पख्तूनख्वा जो कल्ह हाल ॾिसंदा हुजो त माण्हू ॾिसी न सघंदो हुजे त घर पका बिल्डिंगूं ईअं पाणीअ में वही वेंदियूं हुजनि कंहिंखे का सुध न पवंदी हुजे त छा थी वियो हुजे शोभा कुदरत हुजे उहो मालिक हुजे जेको हिन जग जहान खे हलाए माण्हू त कीड़े माकुड़े जीअं हुजे कल्ह उते ॾिसो त को बि इंसानु अहिड़ो न हुजे ताक़तवर जेको हुनखे रोके सघे या एतिरा माण्हू हुजनि जो हुनखे रोके सघनि पर इहो ककर जीअं फाटा हुजनि त चवंदा हुजनि तारीख़ में अहिड़ो असां वटि पोइ बुनेर हुजे पोइ इहो ख़ैबर पख्तूनख्वा पोइ हुनजा केतिरा ई सवाद ताईं वञी ॾिसंदा हुजूं त उतां खां वठी ॾिसंदा हुजूं त एॾो त पाणी एॾो मींहुं ऐं कल्ह ई जेके ॿुधायो हुजनि त 200 जानियूं जेके हुजनि उहे वयूं हुजनि हिन में पर अञा त के उन्हनि खे पंहिंजा प्यारा मिलिया ई न हुजनि उनखे ॻोल्हींदा हुजनि ऐं उते जेको हुजे उन मौसम में उन जे सूबे जो जेको हेलीकॉप्टर हुजे उहो बि जेको हुजे इन दौरान जेको हुजे किरियो हुजे उन में पायलट बि जेके हुजनि उहे बि जेके शहीद थिया हुजनि त असां दुआगो हुजूं त मालिक उन्हनि जे जेको कुटुंब हुजे उन्हनि खे सब्र हुजे सो ॾुखियाई कंहिं वटि बि ईंदी हुजे अबा हालतूं कंहिं वटि ॾुखियूं थींदियूं हुजनि मालिक साईं रहम कंदो हुजे सभ लाइ दुआगो थींदा हुजो त अहिड़ी पनाह में रखे मालिक साईं त कखनि ऐं बचनि जो ख़ैरु हुजे बाक़ी पोइ दुनिया जा कम थींदा रहंदा हुजनि त कल्ह इहो ॾिसो त इनखे एॾा माण्हू सहुर वारा माण्हू जेके जबल ते मथे टिकरियूं हुजनि पका घर हुजनि उते ईअं थी वियो हुजे ॼण वारीअ में सुलो हुजे ॼण वारीअ जा घर हुजनि ईअं लुड़ी विया हुजनि ऐं उन सां अॻई गॾोगॾु वरी इहो ॿुधो हुजे त पाड़ेसरी जेको असांजो मुल्क हुजे कश्मीर जे पासे में उते हिकिड़ो जेको माण्हू पंहिंजी हिकिड़ी इबादत जे आधार हीअं गुज़री वञी उते पहुचंदा हुजनि उते बि ईअं ककर फाटा हुजनि ऐं इहो रिपोर्ट वेही ॿुधंदो हुजां दुनिया जूं त उन में इहो ॿुधाईंदा हुजनि त अॻे साल बि ईअं ई थियो हुजे जो ईअं ककर फाटो हुजे माण्हू जेके हुजनि उहे ईअं मिटी में ईअं विया हुजनि हलिया जेके अञा उहे पंहिंजनि प्यारनि खे मिलिया ई न हुजनि वरी ही दफ़ो ॿीहर थियो हुजे उन में 200-300 माण्हू ईअं विया हुजनि कुझु बचिया हुजनि गाॾियूं एॾियूं वॾियूं गाॾियूं हुजनि उहे ईअं वेंदियूं हुजनि जहिड़ी कागज़ जी ॿेड़ी तरंदी हुजे तव्हां ॾिसंदा हुजो इहो पाड़ेसरी मुल्क में बि ईअं थियो हुजे त हेॾे ख़ैबर पख्तूनख्वा में बि ईअं थींदो हुजे त ॿेड़ी इहे कारूं गाॾियूं वॾियूं एॾियूं हुजनि जीअं इहे ॿेड़ी ॿार गाॾी इहो ठाहींदा हुजनि ॿेड़ी जेका हथ वारी पने वारी उन में सलीअ तरंदियूं हुजनि सो एतिरो त पाणी जो इन मींहं जो इहो हुजे हाणे वरी जेको ॿुधाईंदा हुजनि मींहं जा ॿ जेके ईंदा हुजनि असां वटि उनखे अंग्रेजीअ में चवनि त स्पेल अचनि पोइ 2 दौर मींहं जा असां वटि अचनि सो उनखां पाण खे महफ़ूज़ रखंदा हुजो ऐं उहो चवंदो हुजां त बाबा उहो कंदा हुजो जेको मींहं वसंदे कमु अचे
अहिड़ी जाइ ते पंहिंजा झुगा अजा ठाहींदा हुजो जंहिंमें अव्हां महफ़ूज़ रहंदा हुजो, अव्हां जा ॿचिड़ा महफ़ूज़ रहंदा हुजनि। सो इहे जेको ॿुधाईंदा हुजनि त 21 ताईं 22 ताईं जेको इहो मींहं वारो इहो अचे, इन में तमामु घणा मींहं वसंदा हुजनि। सावण न वसियो हुजे, हाणे बडरो जेको हुजे उहो बुड़कंदो हुजे ज़रूरु। सो इहे मींहं बि ज़रूरु, ऐं मींहं जी ज़रूरत बि हुजे असांजी सॼे मुल्क खे, पोइ असांजी सुवारी सिंध खे हुजे, छो त दरिया मींहं पवंदा हुजनि, ज़मीनूं जेके हुजनि उहे बहितर थींदियूं हुजनि, दरिया पासा में पाणी ईंदो हुजे त मारवड़नि जो गुज़र बसर बि थींदो हुजे। न त पोइ ऐं वरी पोइ कल्ह ई ॾिसंदा हुजो त थर में बि जेको हुजे सो इहो मींहं जे करे, पर खिवण जे करे, कणकण त कल्ह बि हिन पासे वसी हुजे, पर खिवण जे करे केतिरियूं ॿकरियूं जेके हुजनि उहो ॾिसो त मरी वियूं हुजनि। इन जे करे त खिवण जे करे त हिकिड़ो मालवंद माण्हू उहे पंहिंजूं जानियूं बचाईंदा हुजनि, पंहिंजो माल बचाईंदा हुजनि। पर हाणे चवंदा हुजनि त इहो मौसम जी तब्दीली आधार हाणे इहे ककर फाटंदा हुजनि। हाणे इहो ककर ओचितो ई पाणी मां ककरनि मां पाणी हेठि हलियो ईंदो हुजे त केरु उनखे रोके सघंदो हुजे? उहा कुदरत हुजे, उनखे वणे त फुहार पई हलंदी हुजे, वणेसि तेज़, वणेसि ॻड़ो हुजे, वणेसि त सॼो पाणी अव्हां खे ॾेई छॾे, त माना पोइ ज़िंदगी गुज़ारणु ॾुखी थी पवंदी हुजे। सो ॿाझ घुरंदा हुजूं उन मालिक साईं खां। ऐं पोइ लतीफ़ साईं चयो हुजे न त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। सो भाई इहा दुआ इन लाइ हुजे त हर जहान जो माण्हू ख़ुशि हुजे। इहे जेके मींहं हुजनि, ॾुखियूं हालतूं थियनि, कहिड़े ॾुखे माहौल में माण्हू बुख में, मींहं में, झुड़ी में, फुड़ी में कीअं माण्हू पोइ कंहिंजो अबा को बचो वेंदो हुजे, कंहिंजा वालदेन वेंदा हुजनि, कंहिंजा ॿार चवंदा नाश्ते में ख़ैबर पख़्तूनख्वा सुबुह जो नेरनि ते घर जा 20 भाती वेठा हुजनि, 20 ई भाती नाश्ते कंदे पाणीअ जे वर चढ़ी विया हुजनि, उन मां को बि न बचो हुजे। सो मालिक साईं हर कंहिंजे बचनि ऐं कखनि जो ख़ैरु कंदो हुजे। सो मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, अव्हां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो। ऐं उन सां गॾोगॾु मेहरान टीवी इंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, अव्हां उनखे फॉलो करे छॾींदा हुजो। तव्हांखे जेका बि ॻाल्हि ॿोलो हुजे, जेके बि प्रोग्राम हुजनि मेहरान टीवी जा, उहे अव्हां ॾिसी सघंदा हुजो, उन्हनि खे शेयर कंदा हुजो, उन ते लिखंदा हुजो ज़रूरु। सो हाणे ॿी बि खोड़ सारी अञा ॾुख वारी ॻाल्हि हुजे उहा ज़रूरु वंडूं, पर हाणे हिकिड़ी वाई हुजे लतीफ़ साईं जी, इन वाईअ खे अव्हां ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि अचां त अञा उहा ॻाल्हि अव्हां सां ज़रूरु कंदो हुजां। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी, जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी, ॿरी जिन ॿारी आउं न जीअंदी उनरी। अॼु न उता कुन में तालिब तंवारीन, अॼु न उता कुन में तालिब तंवारीन, आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन, जे जीव जियारीन से लाहूती लॾे विया। ही भई त बिटाई साईं चयो त जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी, ॿरी जिन ॿारी, जिन पाण खे ॿारे तकलीफ़ूं सही ऐं जिन ॿारी ऐं उहे वञनि, पोइ उन्हनि खां सवाइ माण्हू जी न सघंदो हुजे, जीअणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो हुजे। सो राति देरि सां ख़बर पई हुजे त सिंध जाओ त हुजे ई हुजे, उस्ताद मोहम्मद यूसुफ जो शागिर्द ऐं सूफ़ी ख़्याल जो माण्हू, सूफ़ी रागी, हुन दुनियावी ॿोली बि ॻाई हुजे ऐं फ़क़ीरी ॿोली बि ॻाई हुजे। फ़क़ीर अली मुराद जतोई कल्ह खां अस्पताल में दाख़िल थियो हुजे, को माण्हू खे ईअं सूरु पवे, पोइ दर्द थींदो हुजे त उन लाइ टिकी फोटे लाइ अस्पताल वेंदो हुजे, उते वञी दाख़िल थियो हुजे, पोइ आईसीयू में वियो हुजे, पोइ ई जहान छॾे मालिक हक़ीक़ी ॾांहुं वञी मिलियो हुजे। सो एॾो महबूब रागी, एॾो भलो रागी, जंहिं केसट जे दौर में बि हुन पंहिंजो वॾो नालो कमायो हुजे। हीर घुलंदी रहे
जहिड़ो मशहूरु गीत हुन ॻायो हुजे ऐं उन खां अलावा केतिरा ई गीत जेके हुजनि उन जा मक़बूल थिया हुजनि, हुन जा अंदाज़ बि ॾाढा सुहिणा हुजनि। सो उन केसट जे दौर में बि त हुन पंहिंजो कमाल कयो हुजे, पर एॾे वॾे गायक उस्ताद मोहम्मद यूसुफ जी शागिर्दीअ में अची करे हुनजी जेका हीअ वाट हुजे मोहबत वारी, उहा हुनजी हमेशह क़ाइमु रही हुजे। हू भलोड़ रागी बि हुजे त मौसीकार बि भलोड़ हुजे, पर उन खां पोइ वरी हुन जेके फ़क़ीरनि जी बुज़ुर्गनि जी जेका ॿोली ॻाई हुजे उन में बि हुन कमाल कयो हुजे। पर मूंखे कॾहिं कॾहिं असांजे महिराण टीवी ते हू सुबुह मंझंदि शाम हुनजो ई सम्झ त कख हुजनि जहिड़ा। पोइ हिते ईंदो हुजे, पोइ हिते भिटाई जा बैत, भिटाई जूं वायूं, केतिरा ई प्रोग्राम थींदा हुजनि, पोइ उस्ताद मोहम्मद यूसुफ जे आवाज़ जी जे ख़ुशबू वठणी हुजे त पोइ अली मुराद खे असां दावत ॾींदा हुजूं त अली मुराद ईंदो हुजी त के रिहाण कंदा हुजूं, के उहे कलाम जेके वायूं हुजनि उस्ताद मोहम्मद यूसुफ जे अंदाज़ में ॿुधाईंदो हुजे। महफ़िलुनि में बि ईअं थींदो हुजे, पोइ केतिरियूं वायूं भिटाई खे ॻाइणु ऐं भिटाई जूं वायूं ॻाइणु, ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ जो जेको अंदाज़ हुजे एॾो त महबूब माण्हू हुजे, उहो विछड़ियो हुजे। सच पुछो त उनजे कुटुंब सां असां बराबरि जा ॾिन ॾुख में शरीक हुजूं। ऐं इहे जेके रागी हुजनि, फ़क़ीर हुजनि, इहे सम्झो त सभु कंहिंजा ईअं पंहिंजा पंहिंजा हुजनि। असांजे त सथ में इहा हिकिड़ो मोती हुजे, लड़ी हुजे, महिराण टीवी सां शुरू खां वठी हुनजी एॾी मोहबत हुजे जो हिते अची उहा ॿोली ॻाए हुनखे सुठो लॻंदो हुजे। सैर सफ़र ते वञूं, अली मुराद गॾु ई गॾु हुजे असां सां। पोइ हिकिड़ो दफ़ो हुनजी जेको इहा काफ़ी ठाही हुजे त जेका सूफ़ी असां वटि हलंदी बि हुजे त अव्हांखे रुॻो हुनजी हिकिड़ी यादगिरी अव्हांखे ॿुधाईंदो हुजां त मींहुं पियो हुजे ॾाढो, ओचितो अचे, हीअं कारोबार चढ़ियो हुजे। उन ॾींहुं हुन चयो टीवी जी जेका हुजे सा उहा रिकॉर्डिंग हुजे, इहो कलाम ठहंदो हुजेसि, इश्क होश अकुल से मग़लूब हुआ है। सो उते मूंखे चई फ़क़ीर गॾियो हलंदो हुजी। मूं चयो फ़क़ीर हेॾो कारोबार हुजे, हेॾो मींहुं लॻो पियो हुजे त फ़क़ीर बीह बीह चई त फ़क़ीर अॼु पोइ न हलंदा हुजूं। मूं चयो फ़क़ीर पोइ अॼु भिटाई साईं वांगुरु जेको हुजे त ततीअ थधीअ काह कान्हे वेल विहण जी, सो फ़क़ीर हलंदा हुजो। सच पुछो त हीअं हैदराबाद खां ॿाहिरि निकिता हुजूं मटियारीअ ताईं त हथ बि न ॾिसंदो हुजे, हीअं अखियुनि जे वेझो एॾो मींहुं हुजे। वरी जॾहिं मटियारीअ में पहुता हुजूं, उते दरगाह ते सखी हाशिम शाह जे ते उते उनजी रिकॉर्डिंग थी हुजे, आउं बि मौजूदु हुजां। वरी उते थोरी रिकॉर्डिंग, वरी मींहुं ई मींहुं हुजे, वरी पोइ भिटाई जो अङणु, वरी उते मींहुं मींहुं, पोइ वरी अञा अॻिते दरगाह ते विया हुजूं। पोइ राति जो सम्झो त हिकिड़ी राति जड़ी असांजी ईअं सफ़र में गुज़री हुजे मींहं में। पोइ उहा जेको काफ़ी अव्हां ताईं पहुती हुजे, अव्हां सभिनी हुनखे हेॾो पसंदि कयो हुजे, सो इन करे भिटाई जो बेत इन लाइ पढ़ियो हुजमि त जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जिन ॿारी आ न जीअंदी उनरी। त माण्हू तकलीफ़ में मणियादार थींदो हुजे, उहो तकलीफ़ुनि मां सिखंदो हुजे, वधंदो हुजे, ऐं अहिड़ो मौसीक़ीअ सां लॻाव हुजे, अहिड़ी मौसीक़ी, अहिड़ी ॿोली ॻाए जो सभिनी खे वणंदी हुजे। सो फ़क़ीर अली मुराद जतोई जो असांजे पूरी जेका हे फ़नकार बिरादरी हुजे या उन जा जेके अदाकार हिदायतकार जेके बि हुजनि, इल्मु अदब शाइर हुजनि, उहे सभु इन ॾुख में हुजनि त ओचितो अली मुराद विछड़ी वियो हुजे। सो हाणे माण्हू ईअं हुजे, माण्हूअ जी ख़बर ई न पवंदी हुजे त कीअं अचे, केॾांहुं वञे, ख़ुशियूं ग़मियूं सभु जो उन में उथे वेहे माण्हू ॻाए। सो महिराण टीवी जो त हिकिड़ो सम्झो त लड़ीअ जो मोती हुजे जेको असांखां छिनो हुजे। सो असां हुन कुटुंब सां पूरे सथ समेत ॾुख में बराबरि जा असां शरीक ज़रूरु हुजूं, ऐं उन लाइ असां दुआगो बि हुजूं त मालिक साईं उनखे हमेशह उन पंहिंजे ॿाझ में रखंदो हुजे, उनजे ॿचड़नि में कखड़नि में ख़ैरु कंदो हुजे। सो अली मुराद खे उनजी पंहिंजी जेका काफ़ी ॻाल्हि हुजे उहा आउं भेटा तौरु ॾींदो हुजां। सो इहो ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि अचूं अव्हां सां फ़ोन कॉल ते बि कचहरी करूं ऐं दुनिया जा हाल अहिवाल बि ज़रूरु कंदा हुजूं।
बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबच नाहे जाए मूसी हले सा जा जी मिठो ई न करे। सभिनी संदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा में ऐं रामू राधा जा जेके रंग हुजनि उहे यकीनन अव्हांखे पसंदि बि ईंदा हुजनि पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿार दुआ दुआ अव्हां ठीकु हुजो चङा भला हुजो। हा छो अॼु प्रोग्राम खे अव्हां ॾिसंदा हुजो या ईअं फ़ोन कई हुजे? अच्छा प्रोग्राम ॾिसंदा न हुजो? जी जी हेलो प्रोग्राम खे ॾिसंदा न हुजो? वॾी महिरबानी हुजे। सो इहो फ़क़ीर कादर बख़्श जेको हुजे फ़ोन कॉल त करे त ज़रूरु हाल वाल बि ॾींदो हुजे ऐं हर प्रोग्राम में इमरान टीवी में शरीक ज़रूरु थींदो हुजे। फ़क़ीर ॾाढो सुहिणो हुजे ॾाढी सुहिणी ॿोली ऐं प्रोग्राम खे हीअं सां हंडाईंदो हुजे सुहिणे नमूने ॾिसंदो हुजे। सो अॼु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया हुजूं लतीफ़ साईं जे मेड़े खां पोइ हाणे त वरी मिठी में जेको हुजे ॾिसंदा हुजो ऐं इहे जेके प्रोग्राम थियो हुजे हिन ॾिहाड़े जे हवाले सां पर विच में वरी मेड़ो जेको शाह इनायत शहीद जो गुज़रियो हुजे जो खेड़े सो खाए। सो हाणे हिननि ओलियान ऐं बुज़ुर्गनि जा जेके मेड़ा हुजनि उर्स मुबारक हुजनि इहे शुरू थी विया हुजनि ऐं कल्ह जेको हुजे सो इमामनि जो चालीहो गुज़रियो हुजे। सो दुनिया जा सभु माण्हू हिकिड़े पासे पर ॾुख दर्द उहे खणी दुनियादारी बि कंदा आहिनि पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला तबियतूं ॿार हुजनि दुआ प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो छा चवण जा हुजो? प्रोग्राम ॾिसंदा हुजो छा चवंदा हुजो ॿियो ख़ैरु हुजे मौसम सही हुजे अव्हांजी साइड? अलहमदुलिल्लाह ख़ैर लॻो पियो झुड़ारी लॻी पई आहे मौसम बादल लॻा पिया आहिनि आज प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं तमामु शौक़ सां। वाह वाह प्रोग्राम शौक़ सां ॾिसी रहिया हुजो ऐं बादल बि छायल हुजनि। जी हा साईं बिल्कुलु। ॿियो ख़ैरु हुजे सभु ठीकु हुजनि घर जा भाती? अलहमदुलिल्लाह ख़ैर लॻो पियो सभु ख़ुशि वेठा आहिनि साईं। हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु आहे छा साईं लतीफ़ हिकिड़ो बैंक चवंदुसि? हा साईं वाह वाह भाई तूं चवंदा हुजो। हा साईं साईं अवल अला अलीम आला आलम जो धणी वाह कादर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाह वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम तो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ जोड़ जहान जोड़ूं जोड़ूं जहान जो वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि। सो मालिक साईं जेको ही जहान जोड़ियो हुजे सो इहो भाउ उन ई जोड़ियो हुजे उन ई इहा पाण सॼो जेको रंग हुजे उहो पाण कयो हुजे। सो दुनिया जा माण्हू इन मां ॾिसी सबक़ु हासिलु कंदा हुजनि उन आधार ज़िंदगी गुज़ारींदा हुजनि। असां वटि ॾिसो त रोज़ु कुल्फत वधंदी वेंदी हुजे जेको हुजे कुल्फत में हाणे माण्हू असुलु काहिजी पिया हुजनि। पोइ बुखारी बि चयो त कुल्फत कठी करण खां हिकु सिट सची चङी हुजे। सो कुल्फत वारी ॿोली खां इन खां माण्हू पासो कंदो हुजे अहिड़ो जीअंदो हुजे अहिड़ी आधार माण्हुनि में रहंदो हुजे जो माण्हू सरहो थी पवंदो हुजे। अव्हां जिथे वेहंदा हुजो त माण्हू उते जा बि सरहा थी पवंदा हुजनि। उहे कीअं थींदा हुजनि? पोइ भिटाई चयो त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे बूए बहार जी। त अव्हां तॾहिं ओड़ी महबूब शख़्सियत थींदा हुजो जॾहिं माण्हुनि जे विच में माण्हुनि जी ॻाल्हि कंदा हुजो माण्हुनि सां मेठास मोहबत वारी ॻाल्हि कंदा हुजो उन्हनि जे ॾुखनि सुखनि में अव्हां उन्हनि सां मुलाक़ात कंदा हुजो तॾहिं थींदो हुजे। सो हाणे महिराणे टीवी जी जेका टीम हुजे सथ हुजे या हे रामू राधा जी जेका टीम हुजे। हलो अबा केरु किथां खां नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो? कहिड़े शहर खां? खैरपुर खां। ॿियो ख़ैरु हुजे?
अमुन हुजे, हा अमुन, अमुन वॾी ॻाल्हि हुजे, हर तरफ़ अमुन ई अमुन हुजे, पोइ ईअं ई माण्हू ख़ुशि थी हिक ॿिए सां मिलंदो बि हुजे। बाबा अॼु प्रोग्राम में शामिल थिया हुजो पहिरियों दफ़ो, हा प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे? प्रोग्राम भलो अथव, सुठो लॻंदो। सुठो लॻंदो हुजे। जी पाण छा कंदा हुजो? असां पढ़ंदा आहियूं। कहिड़े क्लास में पढ़ंदा हुजो? छहें में। कहिड़े में? छहें में। छहें में? छहें क्लास में। हा छहों छहों चवंदो हुजां। जी जी हा मां छहें क्लास में पढ़ी, हाणे त वॾो थी वियो हुजे, छहें क्लास में पढ़ंदो हुजे। मूं सम्झो नंढड़ो हुजे कोॾे कोड़ो, अॼु पोइ माना मोकल ते हुजी, स्कूल वेंदो हुजी ज़ोक ऐं शौक़ सां। जी शौक़ सां वेंदा। वाह वाह शाबाश। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे तव्हां खैरपुर में वेही प्रोग्राम खे ॾिसी ऐं फ़ोन नंबर मिलाए करे काके खे फ़ोन कई हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। हा असांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां प्रोग्राम में थी। हा शाबाश। ऐं वरी ईअं बि हुअणु खपंदो हुजे त माण्हू जी ॻाल्हि सुठी लॻंदी हुजे उते माण्हू फ़ोन कॉल जीअं तव्हां प्रोग्राम में कई, वरी वॾड़नि सां वेही कचहरीअ में उन्हनि जी सुठी गुफ़्तगू ॿुधंदा हुजो, पोइ अव्हां इल्मु त पिरायो पर पोइ अव्हांजी तरबियत बि सुठी थी वेंदी हुजे। जी जी सही था चओ। पोइ इहा अॼु फ़ोन भला चयो हुजे, कंहिं चयो हुजे, बाबा चयो हुजे, अमण चयो हुजे त इहो काके रामण खे फ़ोन करे ॻाल्हाईंदो हुजेसि। पाण नंबर कंहिं चयो? हलो पाण नंबर मिलायो हुजे। जी जी माण्हू ॾाढो भलड़ो हुजे। ॿियो मूंखे त ख़ुशी थी हुजे बाबला, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। मालिक साईं अव्हांखे ख़ुशि रखे। ईअं पढ़ंदा बि हुजो पर सुठो पढ़ंदा हुजो, सुठी तालीम पिराईंदा हुजो, कंप्यूटर खे बि सिखंदा हुजो, हुनर बि सिखंदा हुजो। जी जी बिल्कुलु। हा इहे सभु कंदा हुजो। पोइ वरी तव्हां मूंसां बि फ़ोन कॉल ते ॻाल्हाईंदा हुजो न मेराटी, पोइ मूंखे वरी वधीक ख़ुशी थींदी हुजे त तव्हां पढ़ाईअ में होशियारु थींदा हुजो। भला हमेशह कहिड़ो नंबर खणी पोइ साल में? मां खणंदो आहियां हर साल। हर साल नंबर खणंदो हुजे? हा नंबर खणंदो आहियां हर साल। कहिड़ो पहिरियों नंबर, ॿियो नंबर, टियों नंबर? कहिड़ो खणंदो आहियां, कॾहिं ॿियो कॾहिं ॿियो। न त पोइ वरी मूं वांगुरु हुजे, रामण वांगुरु पोइ जंहिं नंबर ते पहुता हुजूं। ॾाढो सुठो हुजे बाबा, वॾी महिरबानी हुजे। बाबला मूंखे ख़ुशी थी हुजे त अव्हां जेके बालक हुजो न, इहो असां सभिनी जो पर मुंहिंजो मुस्तक़बिल हुजो। अव्हां रोशन थींदा हुजो, ॾीए वांगुरु लाट बणिजी पढ़ी लिखी सऊर वारा थींदा हुजो त मूंखे ख़ुशी थींदी हुजे। सो ॻाल्हि कटी तव्हां हुजे त दरिया बासा ते कल्ह ईअं असांजो या कुझु ॾींहं पहिरियां वञणु थियो हुजे, इहा जेका असांजो पूरी टीम हुजे सुबुह वारी। हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? ख़ैर ख़ैर दुआ, तव्हां ॿुधायो ठीकु हुजो, चङा भला? अलाह जो शुक्र। तव्हां अॼु कोन्हे छा प्रोग्राम में? अबा पाड़े में वही हुजे, थोरो मिड़े चाणी कहाणी हुजे सो मिड़े सामान सड़ो चुंगी हिक ॿिए खे ॾियूं वठूं, पोइ वही हुजे मूंको चाणी ठाहींदी हुजी को मथे में। हा मूं चयो मथे में सूर लॻो। हा साईं वाह 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 वाह, ॿुधाईंदो हुजी। वगर कयो वतन पित न छिनण पाण में, पथो पखीरनि माण्हू नेसगणी। वाह 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 वाह, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी हुजे। ॿियो सभु ख़ैरु हुजे। वगर कयो वतन पित न छिननि पाण में, वगर कयो वतन पित न छिननि पाण में, पसो पखीअड़नि माण्हूअ मेठ घणी। मां पखीअ जी ॻाल्हि करण वारो हुजां त दरिया जे कंधीअ ते कोटड़ी खां बबन पखी रहंदो हुजे, जेको ॿेड़ीअ ते वेहंदो हुजे, ॿेड़ीअ में मौजूदु हुजे, मुहाणनि सां गॾु हुजे, दरिया में रहे, वरी उन्हनि जे घर बि अचे वञे, आयो परे खां हुजे, विलायत खां आयो हुजे इहो पखी, इहो अहिड़ी मौसम में अचनि। हाणे हुन सिंध जो दरिया सिंधुअ जो पलो खाई ऐं ॾिठो हुजे हाणे तव्हां वञण जी वाई न करे। सिंधुअ जो पलो खाई पखी पंहिंजे मुल्क न वेंदो हुजे, हिते थोरे जो गर्मी हुजे, हू थधि जा रहकू हुजनि।
हाणे उन घर में रहियो पियो हुजे, दरिया जे कंधीअ ते रहियो पियो हुजे, दरिया ते आसी जो विया हुजूं त वाक़ई दरिया ते हीअं करे बीठो हुजे जहिड़ो दरिया जो मालिक हुजे या दरिया ते चौकीदारी ॾींदो हुजे, हीअं बीठो हुजे। हुनखे को डपु ड्राह न हुजे त को ॿियो जानवर अचे खणी वञे, अकेले सिर मुहाणनि जो ॿेड़ियुनि जो इंतज़ारु कंदो हुजे। सो इन ते पूरी फिल्म भरे आया हुजूं असां बि, मूंखे बि वठी आया हुजनि त रावण साईं हलंदो हुजे इहा फिल्म भरणु हलूं हिन पखीअ जी, पोइ हिन पखी कीअं रहंदो हुजे, हिननि मालिकनि सां मुहाणनि सां कीअं रहे, मुहाणा दरिया जी ॻाल्हि कीअं कनि, दरिया बासा खे कीअं ॾिसंदा हुजनि, पखी हिते कीअं ईंदा हुजनि। इहा सॼी जेका कहाणी हुजे उहा अहिड़ी त सुहिणी तरतीब ॾिनी हुजनि। सो अॼोके प्रोग्राम जे आख़िर में इहा कहाणी अव्हां ताईं ज़रूरु पुॼाईंदो हुजां। सो इनखे अव्हां ज़रूरु ॾिसंदा हुजो त पोइ इहो पखी हुजे जेको विलायत खां आयो हुजे, उहो दरिया जे कंधीअ ते रही दरिया जो थी वियो हुजे। असां वटि माण्हू अञा सोचींदा हुजनि त असां हिक ॿिए सां कीअं ठहंदा हुजूं, कीअं रहंदा हुजूं, असां कीअं हिते वेहंदा हुजूं, असां होॾां वेहंदा हुजूं, हीअ असां सां न ठहंदा हुजनि। तॾहिं बेटा इहे चयो हुजे, अधे बेत पढ़ी छॾियो हुजे त वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखीअड़नि माण्हूअ मेठ घणी। बेटा जो बेत पूरो पूरो हिन बबन ते लहंदो हुजे। मां दरिया जे कंधीअ ते मूं पाण हुनखे ॾिठो हुजे त बेटा चए त हीअ वगर में वञनि, छिॼनि कोन पाण खां, पर हीउ पखी मूं ॾिठो हुजे जेको हिन धरतीअ ते, हिन सुवारी सिंध ते हुन दरिया जो पाणी पी, मिठो पाणी पी, हितां जो पलो, हितां जी मसी खाई, हितां जे माण्हुनि सां रहणी कहिड़ी में ईअं हुजे जहिड़ो इंसाननि वांगुरु हुजे, हलंदो हुजे, हुननि जी ॻाल्हि सम्झे, सॾु कनि बबन हलियो ईंदो हुजे। पर बबन जी कहाणी पूरी कीअं हुजे, हू ॿेड़ीअ जो कीअं इंतज़ारु कंदो हुजे ऐं सिजु लहंदो हुजे त हू कीअं कंदो हुजे, उहो मुहाणा हुनजी सॼी कहाणी ॿुधाईंदा हुजनि ऐं मुहाणा वरी दरिया जी बि कहाणी ॿुधाईंदा हुजनि। सो इहा कहाणी अव्हांखे अॼु ज़रूरु ॾेखारींदा बि हुजूं ऐं इहा कहाणी ॾिसंदा बि हुजो। छो त मेहराण टीवी हुजे, हीअ वादीअ मेहराण हुजे, हीअ मेहराण जा मोती ॻोल्हे करे, हीअ समुंड जा मोती ॻोल्हे करे मेहराण टीवीअ जी इन टीवी मां, इन नंढड़ी दरीअ मां ॾिसंदा हुजो त तव्हांखे ख़बर हुजे त मोहबत छा हुजे, मेठ छा हुजे, माण्हू छा हुजनि, इंसानु छा हुजे, पाणी छा हुजे, मोहबत छा हुजे, मोहबत जी मणिया छा हुजे, इहो सभु हितां भिटाई जे बेतनि मां ई निकिरंदो हुजे। ऐं मेहराण टीवी वाक़ई भिटाईअ जे तसलसल खे, भिटाईअ जे बैतनि खे, उन बैतनि जी रोशनीअ में अव्हांखे उहा सॼो साइंसी जेको हुजे कमाल उहो करे ॾेखारींदो हुजे। सो इहे पखी बि ॾिसो त हीअ कोटड़ी असां खां वेझो हुजे। सो इहे मेहराण टीवी वादीअ मेहराण इहे सिंधूअ जे कंधीअ ते हुजे। इन जे करे एॾा ॿई नाम वादीअ मेहराण ऐं मेहराण टीवी इहे ॿई हुजनि, इहे सदा मौज में वहंदा हुजनि। इन जे करे पोइ सभु चवंदा बि हुजनि त सिंध जी सुञाण सिर्फ़ु मेहराण। इन करे हुजे त अॼोके हिन प्रोग्राम में अव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारियूं कचहरियूं इहे बि वंड ज़रूरु कंदा हुजूं। पर हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े अहिड़े ई कलाम ॾांहुं। सो ममता लासारी जो आवाज़ु हुजे, मां पखी आहियां प्यार जो, मार जो न धार जो। सो ही पखी जेको हुजे इन जी कहाणी त तव्हां ज़रूरु ॾिसंदा हुजो, पर पखियुनि खे मारींदा न हुजो। पखियुनि जी मोहबत ॾिसंदा हुजो, उहे रहंदा हुजनि त कीअं हुजनि, उहे इंसाननि खां वधीक जेका हुजे उन में उहा सुञाणप वारी अखि हुजे, उहो इन कुटुंब जो भाती थी पवंदो हुजे, उहो कीअं रहंदा हुजनि, उनजा जेके ॾुख अहंज हुजनि उहे पखी घटि कंदा हुजनि। सो उन ते शाइर वाह जूं सिटूं लिखियूं हुजनि। इहे सिटूं अव्हां जे नाव कंदो हुजां, उनखां पोइ वापसि अचूं अञा कचहरी कंदा हुजूं। सजण पंहिंजा सारिया, अॼु पिण अखड़ियुनि सजण पंहिंजा सारिया, ॻलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि, संदी सिक पिरियनि लोक ॾिठे न लहे। ईंदे चवनी आव, वेंदे चवनी वे, ईंदे चवनी आव,
वींदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अवां मिड़नी महिरबानी साथियुनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे ॾेह में हुजो परॾेह में हुजो अवां सभिनी खे भलीकार चवंदो हुजां। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा? कोयटा खां कोयटा खां पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो। मोहम्मद वारिस। मोहम्मद वारिस छा हाल हुजे अदा? ठीकु हुजो? चङा ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? ओ मां ठीकु हुजां अवां ठीकु हुजो कोयटा जी मौसम सही हुजे। दुआ रहम अल्लाह जो साईं जो मेरे जो ॿुधाए थो कलाम ॿुधाए थो ख़ुशि करे थो मोयल दिलनि खे बि ज़िंदा करे थो। हा बिल्कुलु सही चवंदो हुजे। वॾी महिरबानी हुजे। सो हिन बलोचिस्तान कोयटा खां हिन फ़ोन कई हुजे अधे जे लतीफ़ साईं जो कलाम असांखे जियारींदो हुजे। सो लतीफ़ साईं जी ॿोली वाक़ई अहिड़ी हुजे त लतीफ़ जे साईं जे ॿोलीअ जो कमाल इहो ई हुजे त माण्हुनि सां ॻाल्हि माण्हुनि जी हुजे। उन कलाम में अव्हांखे सुजाॻीअ जी जेका सुत हुजे उहा ॾे। हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? हाय साहब छा हाल हुजे? ठीकु हुजो? चङा भला तबियत सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। हाय साहब रंग ॾिसंदो हुजे प्रोग्राम जा। हा जतोई साहब ईअं वगर खां विछड़ी हुजे यार। बसि अहिड़े भले पार वेठा हुजो न फ़क़ीर लाइ दुआ कंदा हुजो। आमीन। हा अहिड़े पार वेठा हुजो जो ॿोली बेड़ी मिठड़ी ॻाईंदो हुजे अहिड़ी सूफ़ी ॿोली ॻाईंदो हुजे। जी जी हा साहब कलाम भलड़ो ॿुधाईंदा हुजो। तव्हांखे ॿियो सभु उते दोस्त सभु ठीकु हुजनि? सभु ख़ैर आहे। तव्हांजे सभु ख़ैर आहे? सभु ख़ैर। सभिनी खे सलाम चवंदा हुजो ऐं मोहबतूं सभु दुआ कंदा। टीम सॼी खे सलाम। वालेकुम सलाम। ऐं सदाईं ख़ुशि हुजो आबाद हुजो। वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम बि हुजनि ऐं सभिनी लाइ दुआ बि हुजे ख़ासि करे सुवारी सिंध लाइ। अॼु ज़रूरु वहीद अली जो कलाम ॿुधायो। वॾी महिरबानी हुजे। साला में सां जितो जो ख़ुशि हुजो। पर इहे फ़क़ीर भले पार वेठो हुजे मिर्जत साहिबु। सो हिन मिर्जत साहिब खे बि सभिनी दोस्तनि समेत सलाम बि हुजे सिक भरियो ऐं सभिनि सां ॾाढी मोहबत वारी ॿोली। ऐं महिरान टीवी ते त हर प्रोग्राम में टेम कढी बि ऐं उते वञनि वीचारा पंहिंजी आहे खजी ते ॿिए ते महिनत मज़दूरी कंदा हुजनि पर अहिड़े पार में महिनत कंदा हुजनि जिथे मान बि हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? ज़फर मरी अदा छा हाल हुजे? ठीकु हुजो? 60 मेल वारा वालेकुम सलाम। इहे मोहबतूं 60 मेल वारनि जूं। ॿियो ख़ैरु हुजे? प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो मेहरान टीवी जा रंग ॾिसंदा हुजो। जी साईं होटल में वेही तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं। कुझु दोस्त बि ॾिसी रहिया आहिनि। सभई ॾिसी रहिया आहिनि। तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु लॻी रहियो आहे। वाह 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 वाह। सभिनी दोस्तनि खे सलाम ॾींदा हुजो। साईं वालेकुम सलाम। सभिनी दोस्तनि सां 60 मेल वारनि खे सलाम। आस पास वारनि सभिनी खे वॾी महिरबानी हुजे। सो ही पासो इहो 60 मेल पोइ बांधी पोइ इहो दौड़ पोइ इहो पटीदन पोइ इहो नौसहरो पोइ हिंज वञूं पोइ कंडियारो पोइ हीअं मोरो पोइ सम्झंदा हुजो त कहिड़ी न हीअं कड़ी हीअ लड़ी जेका हुजे उहा ठहियलु हुजे। ऐं सुवारी सिंध बि ईअं हुजे जो भिटाई जे बेत जी मूंखे लॻंदी हुजे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? अदा भिरिया वारा जावेद छा हाल हुजे? ठीकु हुजो? चङा भला हुजो? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। अव्हां ॾे ख़ैरु हुजे? ॻोठ राज सभु ठीकु आहे?
सभु ख़ैर ख़ैरत लॻो पियो आहे तव्हांजे ॻोठ ॾे सभु ख़ैर ख़ैरत आहे हा बा असांजे कखनि में ख़ैरु लॻो पियो हुजे अवां लाइ दुआ हुजूं कीअं रंग लॻंदा हुजनि सभु मौज मस्ती में हो न भाउ हा बाबा मौज मौज लॻी पई हुजे मस्ती कीअं रंग लॻंदा हुजनि अलाह जो शुक्र आहे साईं अलाह जो शुक्र आहे तव्हांजो प्रोग्राम सर सां ॾिसंदा आहियूं तव्हांजी 4 वॻे प्रोग्राम थी ॾाढी कोशिशि कई आहे हाणे त फोन कॉल लॻी वई हुजे प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे साईं अलाह जा करम सफ़ा संगी आहे थी सफ़ा घर जा ॿार बच्चा सभु तव्हांजो प्रोग्राम शौक़ सां ॾिसंदा हुजनि वाह 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 बचड़नि समेत बचड़नि खे सॼे कुटुंब खे मुंहिंजी भेनरुनि खे भाॼाइनि खे सभिनि खे अमड़ियुनि खे सलाम वालेकुम सलाम असांजी फैमिली तव्हांखे सभिनी खे सलाम चवंदी हुजे हा बा हा अमड़ियूं भेनरूं सभु तव्हांखे सलाम ॾींदियूं हुजनि वालेकुम सलाम मुंहिंजे अमड़ियुनि खे बि सलाम हुजे उन्हनि जूं दुआउनि जे आधार आहे बा उन्हनि जे करे त असां बीठा हुजूं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो हुजे तव्हां पूरो कुटुंब गॾिजी वेही खीर खंड थी महिरान टीवी खे ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो बाबा हींअर असां वेठा आहियूं सॼो कुटुंब गॾु वेठो हाणे भेटूसर आयो त तव्हां ॿुधाए वठो वाह 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 ज़रूरु 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 ॿुधाईंदो जां वॾी महिरबानी हुजे लख थोरा ईअं न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते ईअं न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते अची उमिरि कोट में कंदसि कान कुरीत पखनि जी प्रीत माणीअ मूर न मटिया सो इन धरती जा माण्हू ईअं हुजनि त पंहिंजनि कखनि में रहंदा हुजनि मोहबत में हुजनि त हीअ मणे मोहबत हुजे पर जॾहिं ही वरी ॿिए जी ॻाल्हि टे जी ॻाल्हि ॿुधंदा हुजनि पोइ वरी ही हर माण्हू खे मान बि ॾींदा हुजनि पर हिन ॾेह जे माण्हुनि खे हाणे इहो बि सोचणु खपंदो हुजे त असुलु ॻाल्हि कीअं हुजे घणी ॻाल्हि ॿुधण जे बजाए पंहिंजे मक़सद ते पंहिंजे सुठे अमल ते हलणु खपंदो हुजे ऐं गॾिजी वेहण में ॿधी में एके में वॾो कमाल हुजे उहो पोइ घर जा भाती हुजो पोइ वेड़ो हुजे ॻोठ हुजे शहर हुजे कुटुंब हुजे पाड़े जा हुजो उनजी ॻाल्हि ई ॿी हुजे पोइ ईअं लॻंदो हुजे अव्हां केॾे सैर सफ़र ते वञो न त अव्हांखे पंहिंजो घरु हेखलो न लॻंदो हुजे उहे मोहबतूं अॼु बि मौजूदु हुजनि किथे न बि हुजनि हाणे माण्हू ज़ाहिर आहे सभु माण्हू त हिकु ख़्याल जा न हुजनि कंहिं ॿी जी ॻाल्हि कंहिं ॿी सोच में कंहिं गुरबत में उन्हनि जा ज़हन मटिजी वेंदा हुजनि ज़रूरु पर अॼु बि भिटाई जी ॿोलीअ खे वणंदी हुजे माण्हुनि खे त उहा ॻाल्हि सम्झंदा बि ज़रूरु हुजनि उन्हनि खे उहा मोहबत वारी सिक वारी ॻाल्हि वणंदी बि हुजे सो ई कुटुंबनि खे ॾिसी पोइ बेतुम हिनजे करे पढ़ियो हुजे त भिटाई साईं सुवारी सिंध खे बि अहिड़ो ठाहे छॾियो हुजे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह सो अहिड़ो त ठाहियो हुजे सखर खां सिंधू दरिया वहंदो अचे हिन जे कंधीअ ते शहर ॻोठ वाहण वस्तियूं पोइ इहे ॾिसो त दरिया ते वरी इहे पुलूं ठहियूं पियूं हुजनि पोइ उतां वरी मुहाणा पोइ मालवंद माण्हू पोइ इहे शागिर्द पोइ यूनिवर्सिटियूं इहे सभु हिन कंधीअ खां असांखे मिलंदियूं हुजनि इल्मु अदब ॾाहप सुघड़ाप सॼी हिन कंधीअ तां असांखे मिलंदी हुजे ऐं हिन ॻोठ जे विचां इहो सिंधू वहंदो हुजे ईअं मूंखे लॻे जॾहिं मोहन जे तारीख़ वारे मोहन जो दड़े वारी जेका तारीख़ हुजे उहा सॼी असांखे हीअं रोशन थी ॿीहर मिली हुजे उहो ई असांजी रहणी करणी हुजे एॾो त सम्झ वारा हुजनि माण्हू ॾाढा सुहिणा हुजनि पर हाणे वरी अधे बि फरमाइश कई हुजे ऐं ॿिया दोस्त बि अॼु बि लतीफ़ साईं जी ॿोलीअ जे लाइ ऐं उहो लतीफ़ साईं जी ॻाल्हि जे लाइ लतीफ़ साईं जे बेतला आताब हुजनि सो वहदलीअ जो आवाज़ु हुजे ही साॻी अड़ा अथई साॻिया इनखे ॾिसंदा हुजो उनखां पोइ वापसि अचां अञा कचहरी करूं अव्हांजे पंहिंजे मनपसंदीदा प्रोग्राम वादीअ महिराण जे प्रोग्राम रामो राधा में अव्हांखे भलीकार चवंदो हुजां अव्हां ॾे हुजो परॾे हुजो जित बि हुजो वाहण वस्ती पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदो हुजां त हीअ बि जेका मौसम हुजे मींहं वसण वारी त हाणे जेको ॿुधाईंदा हुजनि हाणे खां जेके 21 तारीख़ ताईं जेके मींहं पवनि
इन में अवां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा हुजो, माल जो ख़्यालु अजनि जो। हलो भाई जो हलो इंतकाल थी वियो आहे हुनजी हलो हाले थी करे जी अदा जी अबा केरु कहिड़े शहर खां? वो हाजी अली मुराद दायरी टंडो आदम खां। छा हाल हुजे साईं? भली करे आया हुजो, ठीकु हुजो, चङा भला हुजो। ख़ुशि आहियो ख़ैर मज़े में ॾाढो दिलि खे राहत थिए थी तव्हां नगमा जेके ॾियो था। वाह वाह, इहे मोहबतूं बसि इहो अवां सभिनी सॼणनि जे करे जेके अवां वेठा हुजो मेहरान टीवी जे इन नंढड़ी दरीअ जे अॻियां वेठा हुजो, ॾिसंदा हुजो, सुकून हासिलु कंदा हुजो, त अवां लाइ कोशिशूं त असांजी पूरी टीम ज़रूरु कंदी हुजे। ॾाढो सुठो जेके सिंधी लफ़्ज़ तुंहिंजा ॿुधूं था ॾाढा दिलि खे वणनि था। तव्हां ख़ुशि रहो, अलाह आबाद रखे। वॾी महिरबानी हुजे। अव्हांखे बि सलाम, सभिनी खे सलाम, मोहबतूं अव्हां जूं। वॾी महिरबानी, लख थोरा। सो महिराणी टीवी जे रंगनि में बि माण्हुनि खे सुकून मिलंदो हुजे, इहा हक़ीक़त सच बि ॿुधाईंदो हुजां, पोइ हिन करे ख़ाली फ़ोन करे हीअं शाबाशी ॾेई वञनि माण्हू। कमाल वरी इहो बि हुजे टीम जो, हे जेके हे सभु जेके हुजनि, अव्हां जिते जिते वेठा हुजो, अव्हां घर जा भाती हुजो, तव्हां पंहिंजे घर खे कीअं सूंहं भरियो बणाए छॾींदा हुजो, कीअं माणिक मोती मिठड़ो ओढ़ो बणाईंदा हुजो, अव्हां पंहिंजे कुटुंब में वेही हीअं खिलंदा ॻाल्हाईंदा कचहरी कंदा हुजो, ॾवोर बेतरींदा हुजो, तालीम जी ॻाल्हि कंदा हुजो, हुनर जी ॻाल्हि कंदा हुजो, कंहिं अहिड़ी शख़्सियत खे पसंदि कंदा हुजो जंहिंजा कमाल हुजनि, जंहिंजे ज़िंदगीअ जा कई रुख हुजनि, पोइ उनखे अव्हां वञी ॾिसंदा हुजो, उनजे कमु कंदा हुजो, त पोइ अव्हांखे ख़बर। हलो हाँ जी जी, केरु बाबा, कहिड़े शहर खां? हलो जिला थरपारकर। वाह वाह, नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजी? रहमो हुजी, ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजी? किथां अमरकोट खां फ़ोन कई हुजे? थरपारकर खां फ़ोन कई हुजे। कीअं उते मींहुं वसियो हुजे, कीअं रंग हुजनि, हाणे अव्हां को फसल बसल पोखा हुजनि? अञा न पियो हुजे? न पियो हुजे। प्रोग्राम ॾिसंदा हुजो, कीअं लॻंदो हुजे? हा, रजब फ़क़ीर ज़रूरु अव्हांखे कलाम ॿुधाईंदा हुजो। पाण छा कंदो हुजी? पाण कुॼाड़ो कंदो हुजी? पढ़ंदो हुजी? हलो वियो हुजे, थरपारकर खां आयो हुजे, सो वियो हुजे, पुछो हुजे त कुॼाड़ो कंदो हुजे, छा कंदो हुजे, पढ़ंदो हुजे, कहिड़े स्कूल में, कहिड़े जेको हुजे उन क्लास में पढ़ंदो हुजे, इहो पुछो हुजे। पर थरपारकर मां नंढड़े पहिरियों दफ़ो फ़ोन कई हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। इहे मुंहिंजा मारू, इहे सांगीड़ा, इहे जेके झांगीड़ा हुजनि, इहे छेलड़नि जियां, मारुनि जियां, इहे ॾाढा सुठा हुजनि। हलो हलो वालेकुम सलाम मौला अली मदद। दादा केरु कहिड़े शहर खां? बा अंसार फोटो ॻाल्हाईंदो हुजां, गुलशन अजीत कराची खां। ख़ुशि जी रमन भाउ, मुला हुसैन आबाद कंदई, सदाई आबाद हूंदे। वाह 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 वाह, छा हाल हुजे? ख़ुशि हुजी? अॼुकल्ह केरु हाज़िर लॻो पियो हुजी, एॾो मसरूफ़ थी वियो हुजी जा? न न मसरूफ़ न थी विया जो, उहे ई आहियूं बाबा, गरीब गरीब फ़क़ीर बाबा तुंहिंजा। अलाए मूं चयो, अलाए मुंहुं मोड़े वियो हुजी, अलाए नाराज़ थी वियो हुजी, अलाए वॾो माण्हू थी वियो हुजी, अलाए घणो होटल मां कमाए वियो हुजी, हाणे चई त फ़क़ीर खे कहिड़ो यादि करूं? न न अहिड़ी ॻाल्हि ई न हुजे बाबा, उहे साॻा ग़रीब माण्हू हुजो, तमामु जल्द मिलंदा हुजूं, काज़ी अमन में घबराईंदो न कर। वाह 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 वाह, इहे मोहबत फारिक न हूंदा हुजनि मिठा, ॻोठ अचण ई छॾे ॾिनोसीं। ॻोठनि खां कीअं मुंहुं मोड़ींदो हुजे? ॻोठ अचणु वञणु ज़रूरी रखंदा हुजो? न न कॾहिं कॾहिं वेंदा हुजूं, उमिरि सां मिलंदा हुजूं, माशाअल्लाह हिते बि ईंदी हुजे, असां वेंदा हुजे, उते वेंदा हुजूं। न बसि पोइ अमड़ हुजे, बाक़ी कम में मसरूफ़ ज़रूरु रहंदा हुजो, मसरूफ़ माण्हू ज़रूरु रहंदो हुजे। पोइ सुठो गानो ॿुधाइजां साईं। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु, सभिनी खे सलाम। गुलशन वॾी महिरबानी हुजे।
सो पंहिंजनि माण्हुनि सां ईअं माण्हू कचहरी कंदो हुजे, खिल जो खिल, भोग जो भोग बि हुजे, उनजो हाल अहवाल, उनजो अंदर जो हाल अहवाल जी बि ख़बर पइजी वई हुजे। त ॾिसो इहे हाउंटल हलाए, ॻोठ बि अमड़ हुजेसि, उन्हनि खे बि सारियो हुजेसि फोन में, चए मसरूफ़ हुजां, मुंहुं कीअं मोड़ींदो हुजां। सो हितां जा माण्हू, पर जीअं अॻे ई नंढड़े फ़ोन कई हुजे थरपारकर खां, त बहिराणे टीवीअ खे मारवाड़ा त ॾिसंदा ई ॾिसंदा हुजनि, पोइ ॾेह परॾेह वारा बि ज़रूरु ॾिसनि, पर सभु ॿोलियूं, सभु ज़ुबानूं, सभु माण्हू जेके रहनि हिन मुल्क में, उहे सभु बहिराणे टीवी खे ॾिसंदा बि हुजनि, फ़ोन कॉल बि कंदा हुजनि, हर प्रोग्राम में हिकिड़ा पंहिंजा ॾिसंदड़ उन में शरीक थींदा हुजनि। इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे त पोइ भिटाई वारो बेत त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह। सो सच पुछो त ख़ुशी थींदी हुजे त अव्हां थोरो कंदा हुजो, सुठो कंदा हुजो, मोहबत भरियो मणियादार अहिड़ो कंदा हुजो जो रूह खे तस्कीन मिले। सो अॼोके प्रोग्राम दिलि त चवंदी हुजे त अव्हां असांजा खोड़ सारी कचहरी करां, पर अव्हां सभिनी मारवड़नि जहांगीरनि लाइ हीअ हिकिड़ी दस्तावेज़ी फिल्म हुजे जेका हे असांजी पूरी हीअ जेका सुबुह वारी जेका टीम हुजे, हिन में जेके साथी हुजनि, उन्हनि दरिया जे कंधीअ ते वञी बब्बन ऐं मुहाणे सां जेका कचहरी कई हुजे, सिंधूअ जो हाल अहवाल वरितो हुजे, सिंधूअ जो सैर कयो हुजे, हितां कोटड़ी खां वेंदे सिंधूअ जो सैर कयो हुजे, पोइ उन में कहिड़ी कहाणी हुजे या कहिड़ी दस्तावेज़ फिल्म हुजे, इन में छा हुजे, कई सबक हुजनि, कई कहाणियूं हुजनि, कई ॻाल्हियूं हुजनि, ॾुख सुख ख़ुशियूं गमियूं, दरिया जी मालिकी, दरिया जी वारसी, दरिया छा हुजे, दरिया खे कीअं रखणु खपंदो हुजे, इहो सभु ॾिसंदा हुजो। ऐं इन सां गॾु भिटाई जे बेत सां गॾु मोकिलाईंदो हुजां त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। जीअं लतीफ़ साईं जी ॿोली, धणी अव्हां जो निगहबान हुजे।